Miasto no inshallah del kamnata ke vie trabatta rosai tul malgarita chaida warta che sukro si rosai upi दोस्तों सब कीअं आहियो ठीकु आहियो अॼु जो असांजो हिकिड़ो मौज़ू हुयो सो जेको सिंध में अफ़गानियुनि ऐं सिंधियुनि जो जहिड़ो हली रहियो आहे जंहिंजे करे शुरूआत थी शहीद बिलाल काका जे क़त्ल खां जेको बुधण ते क़त्ल थियो बाईपास सुपर सलाह थी सो अॼु जा हुननि जा असां कुझु वीडियोज़ कया आहिनि जंहिंमें कुझु एहतजाज जा कुझु जेके सिंध में वाक़िआ हली रहिया आहिनि हुननि जा वीडियोज़ असां अॼु ॾिसंदासीं जंहिंमें कुझु शहीद बिलाल काका जो हुयो हुन खां पहिरियां गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट खे अपील कंदासीं इहो चवंदासीं काका जी फैमिली खे इंसाफ़ ॾिनो वञे दोस्तो ॾिसूं था तव्हां पंहिंजो कमेंट में ॿुधाइजो ऐं हिन खां अलावा तव्हांखे कहाणी काका आहे जेकी शुरूआत थी जंहिं मसइले में या जहिड़ी शुरूआत थी असांखे कमेंट में लाज़मी ॿुधाइजो तव्हां वीडियो जी तरफ़ जेके असां वीडियो सो दोस्तो अचो वीडियो असां ॾिसूं अॼु कई वही आहे ठीक आहे हिकिड़ी मुंहमारी थी आहे होटल ते हिनखे कीअं जवाब ॾिनो आहे जो आहे हथियार खणी ऐं धक हणी छोकिरा थो मारे एॾो मुतबर थी वियो आहे पठाण असां वटि रही असां वटि खाई असां बहरहाल अकेलो ॼणो हुयो सो हुननि ते एॾो पठाण विड़े हमलो कयो आहे पंहिंजे घर में असां सां विड़ी था वञनि पठाण तॾहिं बि कंहिंखे गैरत नथी अचे पर मां सलाम उन्हनि माण्हुनि खे पेश कंदुमि जिन्हनि जा धंधा बंदि कराया कुझु बसि यार कोशिशि इहो आहे त पंहिंजो जेके प्रॉपर्टीज़ आहिनि उहे सिंधियुनि जूं आहिनि बसि उन्हनि खे नुक़सानु न पहुचाए साॻियो ई असांखे नुक़सानु थींदो माण्हू चवनि था त हिननि पठाणनि जो कहिड़ो कसूर आहे कसूर त असां वारनि जो बि कोन हो सही ॻाल्हि आहे सिधी ॻाल्हि देस कारा कबा हथ गाढ़ा कबा ए सिंध तुंहिंजी पाक धरतीअ जो कसम वक़्तु अचण ते शहीदनि जा पनांद ॻाए वॼाए कबा कुझु वीडियोज़ आहिनि जेके शहीद बिलाल काके जा बसि असां कोशिशि कंदासीं हिन जी फैमिली खे इंसाफ़ हे टियों ॾींहुं आहे थियो आहे वाक़ई बाईपास ते जेको एहतजाज थियो दोस्त आहिनि जेके गॾनि ही ख़ासि गानो पठाण जे लाइ आहे जीअं असांजे सिंधी भाउ बिलाल काका खे शहीद कयो आहे ओ हिक झिरकी जेॾी दिलड़ी थई वरी शींहनि साण फिटाई थो अड़े ॿुधड़े मुनाफ़िक सिंध जा ही ख़ासि गानो पठाण जे लाइ आहे ठीक है ना daga miasto no inshallah del kamnata ke vie trabatta rosai tul malgarita chaida warta che sukro si rosai upi आओ जानी जो खाने के लिए आ जाए हैदराबाद वेलकम करते हैं हम हाँ रमजान का मुबारक महीना है बिल्कुल हाँ बस ठीक है ना चाहे आज़ादी ते भरोसो केॾो सिंध गवर्नमेंट खे सही आहे अपील कंदासीं पंहिंजो इहो चवंदासीं त हिन जी फैमिली खे इंसाफ़ ॾिनो वञे न त ईअं केतिरा मरंदा रहंदा धरती मां तड़े कढंदासीं आहिनि सिंध में सो असांजा इहे कुझु वीडियोज़ हुया जेके असां तव्हां ताईं पहुचायासीं तव्हांजो इन मसइले जो जेको थियो आहे इन में तव्हांजी राय छा आहे लाज़मी कमेंट में असांखे ॿुधाइजो अल्लाह हाफ़िज़ वरी नेक्स्ट वीडियो में मिलंदा